बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। असां सुन्नत जो बहस मुकमिल कयोसीं। अॼोके सबक़ खां इजमा जो बहस शुरू थी रहियो आहे। मुसन्निफ़ हाणे इजमा जो बहस करे रहियो आहे। इजमा छा आहे? इजमा जमा मां वरितल आहे। इन जी माना लुग़वी माना आहे इरादो करणु। ॿी बि लुग़वी माना आहे इन जी मुतफ़िक़ थियणु। इरादो करणु जीअं चयो वेंदो आहे अजमा फुलानुन अला कज़ा, अजमा फुलानुन, इरादो कयो फुलाणे अला कज़ा, अहिड़ी तरह या इन ई ते। ॿी इजमा जी माना हूंदी आहे मुतफ़िक़ थियणु। जीअं अजमा अला कज़ा, मुतफ़िक़ थिया उहे इन ते। इन जॻह ते अजमा जमा जे मादे में आहे, इन जी माना आहे मुतफ़िक़ थियणु। त लुग़वी माना इजमा जी इरादो करणु ऐं मुतफ़िक़ थियणु आहे। इजमा इस्तिलाह में छाखे चइबो आहे? इस्तिलाह में इजमा चइबो आहे त कंहिं बि ज़माने में उलमा मुज्तहिदीन, उलमाए अहले सुन्नत जेकी आदिल हुजनि ऐं मुज्तहिद बि हुजनि, उहे कंहिं बि हिकु मसइले ते जेको मसइलो क़ुरान ऐं हदीस मंझां सराहतन ज़ाहिर साबित न हुजे, उहे उलमा उन मसइले ते मुतफ़िक़ थियनि, इजमा कनि, उन्हनि जी राय सभिनि जी मुतफ़िक़ हुजे, उनखे इजमा चइबो आहे। आसान अल्फाज़नि में त इजमा चइबो कंहिं बि ज़माने में उलमाए अहले सुन्नत जेकी मुज्तहिद हुजनि, जेकी आदिल हुजनि, वेही करे मीटिंग कनि, उन मसइले ते बहसो मुबाहिसो करण खां बाद मंझि कंहिं हिकु राय ते मुतफ़िक़ थियनि त उनखे चइबो आहे इजमा। इजमा जो सबूत क़ुरान करीम मंझां बि आहे, हदीस मंझां बि इजमा आहे। उनजो सॼो तफ़सीली बहस अॻिते ईंदो। इजमा जा क़िस्म, उनजो हुकुम त कहिड़े टाइम उन ते अमल करणु वाजिबु आहे, कहिड़े टाइम कीअं। इजमा जे बारे में क़ुरान करीम में अल्लाह रब्बुल इज़्ज़त फरमायो आहे वमन युशाकिकिर रसूल मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिही मा तवल्ला व नुस्लिही जहन्नम व साअत मसीरा। इन आयत जी माना आहे त वमन युशाकिकिर रसूल, जेको बि शख्स रसूल जी नाफरमानी कंदो, मिन बाद मा तबय्यन लहुल हुदा, इन ॻाल्हि खां बाद जो उन जे लाइ हिदायत जो रस्तो वाज़िह थी आयो, व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, ऐं उन शख्स ताबेदारी कई मोमिननि जे रस्ते खां इलावह जी, त नुवल्लिही मा तवल्ला, असां उनखे उन तरफ़ फेराईंदासीं जंहिं तरफ़ उहो फिरणु चाहींदो, व नुस्लिही जहन्नम, ऐं असां उनखे साड़ींदासीं जहन्नम में, व साअत मसीरा, ऐं जहन्नम बुरो ठिकाणो आहे। यानी इन आयत मंझां जेको दलील वरितो थो वञे उहे अल्फाज़ आहिनि महल इस्तदलाल, यानी जेको दलील वरितो थो वञे उहो आहे व यत्तबि गैर सबीलिल मुमिनीन, उन शख्स मोमिननि जे रस्ते खां अलावा ॿियो रस्तो अख़्तियार कयो। त मोमिननि जो रस्तो कहिड़ो आहे? रस्तो त हिकिड़ो अल्लाह जो आहे, रसूल जो आहे। मोमिननि जो रस्तो, मोमिननि जे रस्ते मां मुराद इहो ई इजमा आहे। यानी मोमिन सभु गॾु थी कंहिं हिकु रस्ते ते, कंहिं हिकु मसइले ते मुतफ़िक़ थिया आहिनि, ऐं हीउ शख़्स वरी उन मोमिननि जे रस्ते खां अलावा को ॿियो रस्तो अख़्तियार करे थो, माना इजमा खे उहो छॾे थो ॾिए। मोमिननि वारे रस्ते ते उहो नाहे, इजमा सां उहो नाहे, मुस्लमाननि जी जमात सां उहो नाहे, उहो अलॻि थी थो वञे, त पोइ उहो जंहिं तरफ़ फिरणु चाहींदो, अल्लाह त फरमाए असां उनखे उन तरफ़ फेराईंदासीं ऐं उनजो ठिकाणो जहन्नम थींदो। त इन आयत में मञा इहो इशारतन साबित थियो त जेको बि शख़्स इजमा जो इनकार कंदो त उनजो ठिकाणो जहन्नम आहे। माना इजमा, असां सभिनी खे इजमा ते अमल करणु वाजिबु आहे। ॿियो क़ुरान करीम जी आयत आहे वअतसिमू बिहबिलिल्लाहि जमीआ वला तफर्रकू,
अल्लाह ताला जी रसीअ खे मज़बूतीअ सां पकड़ियो। वला तफ़र्रक़ू, तव्हां पाण में तफ़र्रुक़ो न कयो, फ़िरके वारियत न कयो। इन आयत मंझां बि इहो साबित थो थिए त मुस्लमान इजमा कनि, हिक मसइले ते मुतफ़िक़ थियनि, पाण में तफ़र्रुक़ा फ़िरके वारियत फ़िरकेबाज़ी न कनि, इजमा खे केर बि न छॾे, सभु पाण में इजमा ते मुतफ़िक़ थी वञनि। उन खां अलावा केतिरियूं बेशुमार अहादीस आयूं आहिनि जिन मंझां इहो साबित थो थिए इजमा जो दलील हुजनि। जीअं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो, लन यज्तमि उम्मती अला दलालत, न मुतफ़िक़ थींदी न इजमा कंदी मुंहिंजी उम्मत गुमराहीअ ते। मतिलबु ईअं नथो थी सघे त उम्मत जा सभु उलमा आदिल मुज्तहिद गॾु थी करे कंहिं गुमराही वारे मसइले ते मुतफ़िक़ थियनि, ईअं न थींदो। उलमा मुज्तहिद आदिल जॾहिं वेहंदा, उहे कंहिं मसइले ते इजमा कंदा त अल्लाह ताला जी तौफ़ीक़ सां उहे हिदायत वारे रस्ते ते पहुची वेंदा। त इन हदीस मंझां बि इहो साबित थियो त इजमा जेको आहे उहो गुमराही न आहे, पर इजमा हिदायत आहे ऐं इजमा जी ताबेदारी करणी आहे। ॿी हदीस आहे, हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, लैस लिअहदिन अन युफ़ारिक़ल जमाअत, नाहे कंहिं बि शख़्स जे लाइ इहो अख़्तियार ही जो उहो जुदा थी वञे जमात खां। जमात मां मुराद यानी कि जेको इजमा, जेको उलमा मुज्तहिदीन मुतफ़िक़ थी जंहिं मसइले ते अमल कनि था, जंहिं रस्ते ते हलनि था, त हर हिकु शख़्स जे लाइ लाज़िम आहे त उहो शख़्स इन रस्ते जी इत्तिबा करे, उन्हनि खे छॾे को पंहिंजो नओं तरीक़ो अलॻि न बनाए, पर इजमा सां उहो मुतफ़िक़ हुजे। अॻिते आहे, लैस लिअहदिन अन युफ़ारिक़ल जमाअत शिबरन, जेको शख़्स न आहे कंहिं शख़्स जे लाइ इहो जो उहो जुदा थी जमात खां शिबरन, हिक बि गिराट, फ़यमूत इल्ला मौतल जाहिलियत, पोइ जॾहिं मरी वेंदो उहो त पोइ मरंदो उहो मगर जाहिलियत वारी मौत। माना जंहिं इजमा खे छॾे ॾिनो त सम्झ उनजी मौत उनजो जाहिलियत वारो मौत आहे। ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, अलैकुम बिस्सवादिल आज़म, लाज़िम आहे अव्हां ते सवाद आज़म। सवाद आज़म यानी वॾी जमात जी इत्तिबा करणु, उन जमात जी इत्तिबा करणु जंहिं ते उलमाअनि इजमा करे, जंहिं ते मुतफ़िक़ थिया आहिनि, त अव्हां ते बि लाज़िम आहे उन सवाद आज़म वॾी जमात में शामिल थियणु, उन्हनि जी ताबेदारी करणु, उन्हनि जे इजमा खे तस्लीम करणु। ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, लम यकुनिल्लाहु लियजमा उम्मती अला दलालत, नाहे अल्लाह ताला जो गॾु करे मुंहिंजी उम्मत खे गुमराहीअ ते, यानी ईअं न थींदो त मुंहिंजी उम्मत गॾु थी करे इज्तिमाही तौर कंहिं गुमराहीअ में शरीक थियनि, इहो इन अल्लाह ताला न कंदो, पर उम्मत जॾहिं बि इजमा कंदी, उहे मुतफ़िक़ थींदा, त अल्लाह ताला उन्हनि खे हिदायत जो रस्तो ॾेखारींदो, उहे गुमराहीअ जे तरफ़ न वेंदा। ॿी हदीस में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ने फरमायो, मा रआहुल मुमिनून हसनन फहुव इंदल्लाहि हसनुन, जंहिं बि मसइले खे मोमिन ॾिसनि था सुठो, त पोइ अल्लाह वटि बि उहो सुठो आहे। यानी मोमिन जंहिं मसइले ते इजमा कनि, इजमा करे इन ॻाल्हि ते मुतफ़िक़ थियनि त इहो मसइलो हिन तरह सही आहे, त अल्लाह वटि बि उहो ओहिड़े तरह सां सही थींदो, छो त अल्लाह ताला उम्मत खे गुमराहीअ ते मुतफ़िक़ न कंदो। जॾहिं उहे इजमा करे कंहिं मसइले ते मुतफ़िक़ थींदा त माना उहो अल्लाह वटि उहो बहितर आहे। उन खां अलावा बि केतिरा दलील आहिनि क़ुरान हदीस मंझां जंहिं मां साबित थिए थो त इजमा सही आहे, इजमा दलील थी सघे थो, इजमा ते अमल करणु वाजिब आहे। अॻिते पोइ इन जो बहस मुसनिफ़ करे थो त इजमा जा इब्तिदान ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो इजमा सनदी, ॿियो इजमा मज़हबी। इजमा सनदी असां अॼोके सबक़ में पढ़ंदासीं, इजमा मज़हबी वरी अॻिते ईंदो।
इजमा सनदी जा मुसनिफ़ 4 क़िस्म बयान कंदो। उन खां पहिरियां चई त इजमा जेको आहे हिन उम्मत जो थींदो, यानी मुस्लमान ई सिर्फ़ु इजमा करे सघनि था। इहा ख़ुसूसियत सिर्फ़ु असां मुस्लमाननि हुज़ूर मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत खे आहे। ॿिए कंहिं बि उम्मत में इजमा जो को बि रस्तो न हुयो। ॿियूं उम्मतूं जेके बि गुज़री आयूं कंहिं में बि इजमा न हुयो। इजमा सिर्फ़ु मुस्लमाननि में आहे त मुस्लमान ई इजमा करे सघनि। छो त क़ुर करीम में अल्लाह फरमायो कुंतुम ख़ैर उम्मतन उख़रिजत लिन्नास, तव्हां बहितरीन उम्मत आहियो। त क़ुर करीम में हिन उम्मत जी करामत ऐं इज़त खे शराफ़त खे बयानु कयो वियो आहे। उन जे लाइ हिन उम्मत जी इहा ख़ुसूसियत आहे त उहे इजमा करे कंहिं मसइले ते मुतफ़िक़ थी सघनि था। ऐं इजमा जेको आहे उहो हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां बाद में थींदो। मुसनिफ़ फरमाए थो छो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं ज़ाहिरी हयाती में मौजूदु हुया त अगरि कोई बि मसइलो दरपेश अचे पियो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां उहो मसइलो पुछा पियो कयो वञे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम उन मसइले जे बारे में ॿुधाइनि पिया। उन वक़्तु इजमा जी ज़रूरत न पई। इजमा जी ज़रूरत तॾहिं पवंदी आहे जॾहिं उहो मसइलो क़ुर ऐं हदीस में ज़ाहिरनि असांखे मिली न सघे त पोइ असां इजमा करे उलमा मुज्तहिदीन उन मसइले ते मुतफ़िक़ थींदा आहिनि। पर जॾहिं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम ज़ाहिरी तौरु हिन दुनिया में मौजूदु हुया त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खां मसइलो पुछा कयो वेंदो हो। इजमा जी ज़रूरत पेश न आई। ऐं इजमा जेको थींदो आहे उहो दीन जे फ़ुरूई मसइलनि में थींदो आहे। यानी नमाज़ जा मसइला थी विया, रोज़े जा मसइला थी विया, या लेन देन जा जेके मसइला थी विया, मसइलनि में इजमा थींदो। एतिक़ाद में इजमा न थींदो, अक़ीदे में इजमा न थींदो। छो त अक़ीदो क़ुर हदीस मंझां वाज़े तौर ते जेकी बयानु थियल आहिनि उन्हनि ते अक़ीदो रखणु वाजिबु आहे। उन्हनि मंझां कंहिं बि हिक जो इनकार करणु कुफ़र आहे। जीअं अल्लाह ताला जी वहदानियत ते ईमान आणणु, जन्नत ते ईमान आणणु, जहन्नम ते ईमान आणणु, इहे जेकी बि आहिनि पुलसरात ते ईमान आणणु, इहे जेकी बि आहिनि इहे अक़ीदा आहिनि ऐं इहे क़ुर हदीस मां साबित आहिनि। उन्हनि ते इजमा थी नथो सघे, इन्हनि ते अमल करणु वाजिबु आहे। इजमा जेको थींदो उहो दीन जे फ़ुरूई मसइलनि में थींदो, अक़ीदनि में इजमा कॾहिं बि न थींदो। उन खां पोइ मुसनिफ़ फरमायो त इजमा जा 4 क़िस्म आहिनि। इजमा सनदीअ जा 4 क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म त सहाबा रज़ी अल्लाह अन्हुम सभई कंहिं हिक मसइले ते मुतफ़िक़ थियनि। तमामु सहाबा कंहिं हिक मसइले ते मुतफ़िक़ थियनि। पोइ अॻिते मुसनिफ़ उन इजमा जो हुकुम बयानु कंदो त उन ते अमल करणु कीअं आहे, उनजो दर्जो छा आहे। मिसाल इन जो बयानु अव्हांखे कयां थो। जीअं हज़रत अबू बकर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िलाफ़त ते तमामु सहाबा मुतफ़िक़ थिया। सभिनी सहाबनि हज़रत अबू बकर जी ख़िलाफ़त खे तस्लीम कयो। ॿियो इजमा जो क़िस्म आहे त सहाबा इजमा कनि कंहिं बि मसइले ते, पर बाज़ उन्हनि मंझां पंहिंजी राय ॾियनि, उन ते मुतफ़िक़ थियनि, ऐं बाज़ सहाबा उन जो इनकार न कनि पर ख़ामोश रहनि। यानी पंहिंजी राय न ॾियनि, न उन जो इनकार कनि न उन जो इक़रार कनि। बाज़ सहाबनि त उन मसइले ते मुतफ़िक़ थिया, लेकिन बाज़ सहाबा वरी ख़ामोश रहिया, न उन जो इक़रार कयनि न उन जो इनकार कयनि। त असां वटि अहिड़ो इजमा, उहो अॻिते मुसनिफ़ बयानु कंदो, ख़बर आहे मशहूर जे दर्जे में आहे। इन जो मिसाल जीअं हिक दफ़े सां 3 तलाक़ूं ॾियणु। अगरि कंहिं शख़्स हिक दफ़े सां 3 तलाक़ूं ॾिनियूं, घरवारी खे चई तोखे 3 तलाक़ूं आहिनि,
त इन ते हज़रत इब्न उमर ऐं कुझु सहाबा मुतफ़िक़ थिया त इहे 3 तलाक़ूं नाफ़िज़ थी वेंदियूं। बाक़ी जेकी कुझु सहाबा हुया उन्हनि पंहिंजी राय न ॾिनी, यानी उन्हनि इनकार बि न कयो ऐं उन्हनि इन मसइले जो इक़रार बि, पर उहे ख़ामोश रहिया 3 तलाक़ुनि हिक ई वक़्त में 3 तलाक़ुनि जे मसइले जे बारे में। सहाबा जो ख़ामोश रहणु इन ॻाल्हि ते दलाल नथो करे त हो इन ॻाल्हि जो को इनकार पिया कनि या हू इन ॻाल्हि जे मुखालिफ़त पिया कनि। जेकॾहिं सहाबा जी नज़र में जेके ख़ामोश रहिया, अगरि उहे इहो सम्झनि हा त इहो मसइलो सही न आहे त हो ज़रूरु उन मसइले खे पेश कनि हा ऐं उन मसइले सां इख़्तिलाफ़ रखनि हा ऐं पंहिंजी राय ॾियनि हा। त सहाबा जो ख़ामोश रहणु कुझु सहाबा जो इहो इन ॻाल्हि ते दलालत करे रहियो आहे त उहे बि इन मसइले में मुतफ़िक़ हुया। हूअं अगरि सहाबा जे साम्हूं को बि ग़लति कमु थींदो हुयो त सहाबा ख़ामोश न रहंदा हुया, उन ग़लति कम खे, उन ग़लति ॻाल्हि खे बयानु कंदा हुया। अगरि सहाबा जे साम्हूं को बि कमु ख़िलाफ़ शरअ थींदो हुयो त उहे उन ॻाल्हि खे बयानु कंदा हुया त हीउ कमु ग़लति आहे, नाजाइज़ आहे, हीउ कमु सही न आहे। त बाज़ सहाबा त उन मसइले ते मुतफ़िक़ थिया आहिनि, ॿियनि इनकार नाहे कयो त उन्हनि जो इनकार न करणु, उनजो इख़्तिलाफ़ न करणु ऐं उन्हनि जो ख़ामोश रहणु इन ॻाल्हि ते दलालत करे रहियो आहे त उहे ख़ामोश सहाबा बि उन्हनि साण मुतफ़िक़ हुया जन पंहिंजी राय ॾिनी आहे। लेकिन हज़रत इमाम शाफ़ई फरमाए थो त जेकी सहाबा ख़ामोश हुया उन्हनि मंझां इहो दलील न वरितो वेंदो त उहे सहाबा मुतफ़िक़ आहिनि उन मसइले में। थी सघे थो कंहिं ॿिए वजह जे करे उहे ख़ामोश रहिया हुजनि, कंहिं प्रेशर जे करे उन ते को प्रेशर विधो वियो हुजे, पर ईअं कीअं थो थी सघे जो सहाबान ते को प्रेशर अचे ऐं उहो हक़ ॻाल्हि चवण खां रुकिजी वञनि। या थी सघे थो त इमाम शाफ़ी फरमाए थो त उहो मसइले खे अञा सोचींदा हुजनि, अञा उन जे बारे में गौर फ़िक्र कंदा हुजनि, या कोई ॿियो सबबु जे करे उहे ख़ामोश रहिया हुजनि। टियों क़िस्म त सहाबा खां बाद वारनि जो इजमा, यानी ताबईन ऐं तबा ताबईन। हीअ जेके 2 क़िस्म बयानु थी आया उहे सहाबा जे इजमा जे बारे में आहे। हाणे वरी ॿिया वरी बाद वारनि जो इजमा। सहाबा खां बाद वारा यानी ताबईन या वरी तबा ताबईन इजमा था कनि अहिड़े मसइले जे बारे में जंहिंमें सहाबा खां को कौल नाहे मिलियो, सहाबा जो उन जे बारे में का बि राय। पहिरियां त सहाबा जी इजमा खे ॾिसंदासीं, अगरि सहाबा उन मसइले ते इजमा कयो आहे त उम्मत मुस्लिमा सभु उन मसइले खे तस्लीम कंदी, ॿियनि खे उन मसइले ते हाणे इजमा जी ज़रूरत नाहे पई। पर सहाबा उन मसइले ते इजमा नाहे कयो, बाद वारा ताबईन या वरी तबा ताबईन उन मसइले ते इजमा कयनि था। मिसाल जीअं आर्डर ते चप्पल ठहिराइण वारो मसइलो आहे, आर्डर ते चप्पल ठहिराइण इन जी बे जाइज़ आहे या नाहे जाइज़। मिसाल हिकिड़ो मुबीन वञे थो दुकान ते, दुकान वारे खे चवे थो त मूंखे अहिड़े क़िस्म जी चप्पल 1000 रुपए में ठाहे ॾे, तूं चप्पल ठाहे ॾिजांइ, मां तोखे 1000 रुपया ॾींदुसि। त माना मुबीन अहिड़ी शइ जो कारोबार करे थो, अहिड़ी शइ जी ख़रीद फ़रोख्त करे थो जंहिं शइ जो अञा वजूद ई नाहे, जेका शइ अञा ठही ई नाहे, जेका शइ मौजूद ई नाहे। त क़यास इन ॻाल्हि जी तक़ाज़ा करे थो त इहा बे इहो कारोबार जाइज़ हुजणु न घुरिजे, छो त उहा शइ अञा मौजूद ई नाहे त उन जी ख़रीदो फ़रोख्त कीअं थींदी। पर सहाबा खां बाद में ताबईन ऐं तबा ताबईन इन मसइलनि ते मुतफ़िक़ थिया, उन्हनि इन मसइले जो इजमा कयो त आर्डर ते चप्पल वग़ैरह ठहिराइणु, उन जी जॾहिं कैफ़ियत, उन जी सूरत, उन जी क़ीमत बयानु कई वञे, जीअं कंहिं बि इख़्तिलाफ़ ऐं झेड़े जो अंदेशो न रहे त इहो जाइज़ आहे। सम्झ में ॻाल्हि आई? चौथों क़िस्म त सहाबा खां बाद में ताबईन ऐं तबा ताबईन
कंहिं अहिड़े मसइले ते इजमा कनि जन मसइलनि में सहाबनि इख़्तिलाफ़ कयो हुयो। माना सहाबा जे दौर में त उहो मसइलो मुख़्तलिफ़ थी रहियो हुजे, पर ताबईन ऐं तबा ताबईन वरी इजमा करे कंहिं हिकिड़ी राय ते मुतफ़िक़ थी वञनि। मिसाल जीअं उम्मे वलद बानीअ जी बे करणु। उम्मे वलद बानी चइबो आहे कंहिं शख़्स वटि अहिड़ी बानी हुजे जंहिंसां उन हमबिस्तरी कई हुजे, हमबिस्तरी करण खां बाद में उन बानीअ खे औलाद पैदा थी हुजे, त हाणे उहा बानी हुनजी उम्मे वलद थी वेंदी। हाणे उन बानीअ खे खपाइणु, उनखे अॻिते उनजी ख़रीदो फ़रोख़्त उनखे खपाइणु जाइज़ आहे या न। सहाबा जे दौर में इहो मसइलो मुख़्तलिफ़ थी रहियो हुयो। बाद सहाबा फरमाइनि पिया त उम्मे वलद जी बे करणु उनखे खपाइणु जाइज़ नाहे। बाद सहाबा वरी फरमाइनि पिया त उनखे बि खपाइणु जाइज़ आहे, जीअं माण्हू ॿियनि बानियुनि खे खपाए सघे थो। लेकिन ताबईन और तबा ताबईन इन मसइले ते उन्हनि इजमा कयो, उहे इन मसइले ते मुतफ़िक़ थिया त उम्मे वलद जी बे करणु जाइज़ नाहे। त इहो अहिड़ो इजमा आहे जेको सहाबा जे दौर में त मुख़्तलिफ़ थी रहियो हुयो, पर सहाबा खां बाद मंझि ताबईन और तबा ताबईन इन मसइले ते मुतफ़िक़ थी विया। मुसन्निफ़ फरमाए थो जेको असां पढ़ियोसीं पहिरें क़िस्म वारो इजमा, यानी अहिड़ो इजमा जंहिं ते तमामु सहाबा मुतफ़िक़ हुजनि, उहो इजमा मिसल किताबुल्लाह जी नस वांगुरु आहे। जीअं किताबुल्लाह जी नस जो इनकार करणु कुफ़र आहे, इन पहिरें क़िस्म जे इजमा जो इनकार करण भी कुफ़र आहे। ॿियो असां क़िस्म पढ़ियोसीं जंहिंमें बाद सहाबा पंहिंजी राय ॾियनि ऐं ॿिया कुझु सहाबा वरी उन मसइले ते ख़ामोश हुजनि, ठीकु आहे, उहे इनकार बि न कनि। ऐं असां पढ़ियासीं त सहाबा जो ख़ामोश हुजण बि इन ॻाल्हि ते तक़ाज़ा करे रहियो आहे त उहे इन मसइले सां मुतफ़िक़ हुया। त इहो जेको ॿिए क़िस्म वारो जेको इजमा आहे, इहो ख़बर मुतवातिर जे दर्जे ते आहे। ख़बर मुतवातिर ते बि अमल करणु वाजिब हूंदो आहे, पर उहो इल्म तमानियत जो फ़ाइदो ॾींदो आहे, इल्म क़तई जो फ़ाइदो न ॾींदो। पोइ असां जेको टियों क़िस्म पढ़ियोसीं इजमा जो, जंहिंमें सहाबा ऐं ताबईन इजमा न कनि, न जंहिंमें सहाबा इजमा न कनि पर सहाबा खां बाद में ताबईन ऐं तबा ताबईन इजमा करे कंहिं हिकु राय ते मुतफ़िक़ थियनि ऐं उन मसइले में सहाबनि इख़्तिलाफ़ न कयो हुजे, माना सहाबनि जे दौर में उहो मसइलो ज़ेर बहस न रहियो हुजे, त उहो मसइलो इहो जेको क़िस्म आहे क़ियास इजमा जो, इहो बेमंज़िल ख़बर मशहूर जे आहे। जेको दर्जो ख़बर मशहूर जो आहे, उहो ई दर्जो इन टे क़िस्म जे ख़बर मशहूर ते बि अमल करणु लाज़िम हूंदो आहे, उनजो इनकारी बिदअती हूंदो आहे। चौथों असां क़िस्म पढ़ियोसीं त अहिड़ो मसइले ते सहाबा खां बाद वारा, सहाबा खां बाद जे ज़माने वारा उलमा इजमा कनि, मुज्तहिद इजमा कनि, जेको मसइलो सहाबा जे दौर में मुख़्तलिफ़ थी रहियो हुजे, पर बाद वारा इजमा करे कंहिं हिकु मसइले ते मुतफ़िक़ थियनि। जीअं उम्मे वलद वारो मिसाल पढ़ियोसीं, त इहो जेको इजमा आहे चौथे क़िस्म जो, इहो ख़बर वाहिद जे दर्जे में आहे। जेको दर्जो ख़बर वाहिद जो पुठियां पढ़ियासीं असां, उहो ई दर्जो हिन चौथे क़िस्म जे इजमा जो आहे। यानी ख़बर वाहिद जॾहिं सही अचे त उन ते अमल करणो हूंदो आहे ऐं उहो आमाल में थींदो, एतिक़ाद में न थींदो आहे। उन खां बाद में मुसन्निफ़ फरमायो त इजमा जेको आहे उहो इजमा अहल राय, यानी अहिड़ा उलमा करे सघनि था जेके पंहिंजी राय पेश करे सघनि, जेके उन हद ते एतिरा आलिम दीन हुजनि ऐं उहे मुज्तहिद बि हुजनि,
यानी उन्हनि खे मसइलनि कढण जी सलाहियत बि हुजे। मुज्तहिद जा शराइत ईंदो। अवाम जे कौल जो को बि एतबार कयो न वेंदो, यानी जन खे इन्हनि शयुनि जी, इन्हनि मसइलनि जी तहक़ीक़ नाहे, इल्मु नाहे, उहे कंहिं मसइले ते इजमा कनि त उन्हनि जो एतबार कयो न वेंदो। इजमा उन्हनि जो ई एतबार कयो वेंदो जेकी मुज्तहिद हुजनि ऐं अहले राय हुजनि। ऐं मुतकल्लिमनि जी ॻाल्हि जो बि एतबार कयो न वेंदो। मुतकल्लिम चइबो आहे अहिड़नि उलमानि खे जेकी उलमा अक़ाइदनि जे बारे में गुफ़्तगू कंदा आहिनि, उनखे मुतकल्लिमीन चइबो आहे। यानी जेकी जन्नत खे साबित कनि, जहन्नम खे साबित कनि, अल्लाह ताला जी वहदानियत खे साबित कनि, हुज़ूर अलैहिस्सलाम जी रसालत खे साबित कनि, उन्हनि जी राय जो एतबार कयो न वेंदो। छो? ईअं न त को उहे अहल न आहिनि इजमा जा, उहे आहिनि, मुज्तहिद उहे बि आहिनि, पर उन्हनि जे बहस जो मौज़ू आहे एतिक़ाद, अक़ीदे वारा मसइला। ऐं अक़ीदे वारे मसइलनि में इजमा थींदो नाहे। अक़ीदे वारा मसइला क़ुर हदीस में अची विया, बसि उन्हनि ते असांखे एतिक़ाद रखणु वाजिबु आहे। सो इन्हनि मसइलनि में इजमा जी गुंजाइश ई नाहे। सो उन्हनि जे करे मुतकल्लिमीन जे इजमा जो एतबार बि न कयो वेंदो। ऐं मुहद्दिस जेके हदीसूं बयानु कनि था, त उन्हनि जो जेको फ़न आहे उहो बि हदीस खे अॻिते रिवायत करणु आहे। त उन्हनि जी ॻाल्हि जो बि एतबार कयो न वेंदो इजमा में। अहिड़ा मुहद्दिस जंहिं मुहद्दिसनि खे उसूल फ़िक़ह में बसीरत न हुजे, जेकी उसूल फ़िक़ह जे फ़ननि खे ॼाणींदा न हुजनि, त उन्हनि मुहद्दिसनि जी ॻाल्हि जो एतबार कयो न वेंदो। एतबार उन्हनि जे इजमा जो कयो वेंदो जेकी उसूल फ़िक़ह में महारत रखंदा हुजनि, जेकी मुज्तहिद हुजनि, जेकी अहले राय हुजनि, त उहे कंहिं मसइले ते मुतफ़िक़ थियनि त उन्हनि जे इजमा जो एतबार कयो वेंदो। अल बहसु सालिस, टियों बहसु फिल इजमा, इजमा जे बारे में आहे। फ़स्ल, इजमा हाज़िहिल उम्मत, इजमा हिन उम्मत जो बादमा तुवफ़ा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बाद इन जे जो वफ़ात करे विया हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम। यानी कि इजमा कॾहिं थींदो? हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी वफ़ात खां बाद में। ऐं इजमा हाज़िल उम्मत, हिन उम्मत जो ई इजमा थींदो, ॿियनि उम्मतुनि में इजमा न हुयो। टीं ॻाल्हि कई फ़ी फ़ुरूइद्दीन हुज्जतुन, इजमा जेको थींदो फ़ी फ़ुरूइद्दीन, दीन जे फ़ुरूई मसइलनि में थींदो, अक़ीदे वारनि मसइलनि में इजमा न थींदो। हुज्जतुन, इजमा हुज्जत आहे, दलील आहे। मूजिबतुन, वाजिब आहे, लिल अमले, अमल जे लाइ। बिहा, इन्हीअ सां, शरअन, शरीयत में, करामतन लिहाज़िहिल उम्मत, वास्ते मुकर्रम हुजणु, इज़तदार हुजणु, करामत हुजणु हिन उम्मत जे वास्ते। सुम्मा इजमाउ अला अर्बअति अक़सामिन, पोइ इजमाउ चइनि क़िस्मनि ते आहे। पहिरियों क़िस्म इजमाउ सहाबत रज़ियल्लाहु अन्हुम अला हुक्मिल हादिसति नस्सन, इजमा करणु सहाबा रज़ियल्लाहु अन्हुम जो कंहिं पेश थींदड़ हुकुम ते नस मां, पोइ इजमा उन्हनि जो। सुम्मा इजमा, इतां वरी ॿियो क़िस्म बयानु करे रहियो आहे। पहिरियों क़िस्म सम्झ में आयो? यानी कि सहाबा, तमामु सहाबा कंहिं पेश थींदड़ मसइले ते इजमा कनि, उहे सभु मुतफ़िक़ थियनि। ॿियो क़िस्म सुम्मा इजमाहुम बिन नसिल बाज़ व सुकूतल बाक़ीन, पोइ इजमा करणु उन्हनि जो बाज़ जो नस सां ऐं साकित थियणु बाज़ जो,
यानी कि बाज़ त नस बयान कनि था, पंहिंजी राय बयान कनि था, इजमाउ कनि था, लेकिन बाज़ वरी उन में ख़ामोश आहिनि। ख़ामोश आहिनि अन रद्द, रद्द करण सां, यानी ख़ामोश आहिनि, उन इनकार उनजो नथा कनि, उनखे रद्द नथा कनि। टियों क़िस्म सुम्मा इजमाउ मिन बादिहिम, पोइ इजमाउ उन्हनि खां बाद वारनि जो, यानी सहाबा खां बाद में जेके अचनि था, ताबईन तबा ताबईन, फी मां उन मसइले में लम यूजद फीह, जेको न लधो वियो इन्हीअ में, यानी सहाबनि जे दौर में, सहाबनि जे इजमा में, कौल सलफ़ जो, सलफ़ मां मुराद सलफ़ मां मुराद सहाबा रज़ियल्लाहु तआला अन्हुम। चौथों क़िस्म पोइ इजमाउ सुम्मल इजमाउ अला अहद अक़वाल सलफ़, पोइ इजमाउ करणु सलफ़ जे यानी सहाबनि जे कौलनि मां कंहिं हिकु कौल ते। ठीकु आहे, चौथों क़िस्म कहिड़ो त यानी सहाबा जे कौलनि मां कंहिं हिकु कौल ते इजमाउ करणु, यानी सहाबा जे दौर में उहो मसइलो मुख़्तलिफ़ फीह रहियो हुजे, पर सहाबा खां बाद में वरी पोइ मुज्तहिदनि कंहिं हिकु कौल ते अमल कयो हुजे, इजमाउ कयो हुजे। हाणे मुसनिफ़ हर हिक जो हुकुम दर्जो ॿुधाए रहियो आहे। अमल अव्वल जेको असां पहिरियों क़िस्म पढ़ियोसीं, जंहिंमें तमामु सहाबा मुतफ़िक़ हुजनि, फहुवा बिमंज़िलति आयतिन, पोइ उहो बिमंज़िले आयत जे आहे, मिन किताबिल्लाह ताला, किताबिल्लाह ताला जी आयत, यानी क़ुरान करीम जी आयत जो जेतिरो दर्जो आहे उहो ई इन इजमा जो दर्जो बि आहे, उन जो इनकार कंदड़ काफ़िर आहे। सुम्मा इजमाउ बेनसिल बाज़ व सुकूतुल बाक़ीन, ॿियो जेको असां पढ़ियोसीं इजमा जो क़िस्म, त बाज़ उन जे बारे में पंहिंजी राय बयानु कनि ऐं बाक़ी उन में ख़ामोश हुजनि, त उहो बेमंज़िलतिल मुतवातिर, ख़बर मुतवातिर जे हुकुम वांगुरु आहे। पोइ असां जेको पढ़ियोसीं इजमाउ सहाबा खां बाद वारनि जो, उहो बेमंज़िल मशहूर, ख़बर मशहूर जे मंज़िल वांगुरु आहे, ख़बरुनि मंझां। पोइ असां जेको पढ़ियोसीं त इजमाउ मुतअख़िरीन जो, यानी सहाबा खां बाद वारे ज़माननि मंझां कंहिं मुज्तहिदनि इजमाउ कयो आहे, सहाबा जे कौलनि मंझां कंहिं हिकु कौल ते, यानी सहाबा जे दरमियान उहो मुख़्तलिफ़ी मसइलो रहियो हुजे, इहो ख़बर इहो आहे बेमंज़िलत सही मिनल आहाद, ख़बर वाहिद जेका सही हुजे उन जे दर्जे वांगुरु। अल मुअतबर फी हाज़िल बाब, ऐं एतिबार कयो वेंदो हिन बाब में इजमाउ जेकी अहले राय हुजनि, वल इज्तिहाद ऐं मुज्तहिद हुजनि, फला युअतबर बिक़ौलिल अवाम, पोइ न एतिबार कयो वेंदो अवाम जे कौल जो, वल मुतकल्लिम ऐं मुतकल्लिमीन जे कौल जो, वल मुहद्दिस ऐं मुहद्दिसनि जे कौल जो एतिबार न कयो वेंदो। इहो ॿुधायोमांव छो जो उन्हनि जो बहस ॿिया फ़न आहिनि। ठीकु है, अल्लज़ी ला बसीरत लहू फी उसूलिल फ़िक़्ह, उहे मुहद्दिस, उहे मुतकल्लिम, उहे अवाम जन खे बसीरत न हुजे उसूल फ़िक़्ह में, पर जेकॾहिं उहे उसूल फ़िक़्ह में भी बसीरत रखनि था त पोइ उहे इजमा करे सघनि था फ़ुरूई मसइलनि में। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम।